अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंदजी नवाब अली मदभर सां झूझाण में हज़रत मोहम्मद शाह लकियारे जो 139 उर्स मुबारक जी तक़रीब थी, जंहिंमें वॾे अंग में अक़ीदतमंदनि, शाइरनि, सुघड़नि, अदीबनि ऐं मुरीदनि शिरकत कई। उन सिलसिले में दरगाह जे ख़िदमतगार सैफुल्ला बुघियो सूफ़ी फ़नकारनि संग ॻाए चादर जी रस्म अदा कई, जॾहिं त सिंध जो मशहूरु सुघड़ म्यांदाद सीलानी, सीनियर सहाफ़ी बहावल लाखो, प्रेस क्लब नवाब अली मदो सदर यूसुफ रिंद खैरल सिंधी ख़िताब कंदे चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सूफ़ियुनि हमेशा प्यार, मोहब्बत ऐं मुनी तब्दीली कई आहे। तक़रीब में सिंध जे नामवर फ़नकारनि रिज़वान ऐं कामरान चांडियो, मिस्री फ़क़ीर जो पोटो फ़क़ीर याकूब मीरासी, बिलाल ऐं दिलावर बुघियो समेत ऐं ॿियनि सूफ़ी रागिन राग ॻाए अक़ीदतमंदनि ते वजिद तारी करे छॾियो। तक़रीब में यंगेस्ट वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद, मोहम्मद रमज़ान लाशारी, अकरम बुघियो, रईस जुमन, फयाज़ बुघियो, मशहूर शाइर आजिज़ बुघे, ॾाढो हकीम समेत हज़ारी माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।